नाज़रीन, खडड़ो ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में वॾे पैमाने ते सरेह जो फसल पोखियो वञे थो। सरेह मां निकिरंदड़ तेल खे खाधे पीते जे शयुनि में पिणु इस्तेमालु कयो वञे थो। हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अख्तर मारी। ही नज़र ईंदड़ सरेह जो फसुल आहे जेको पंहिंजी जोबन जवानी में पहुची वियो आहे ऐं अनकरीब सरेह जो फसुल तैयार थी मार्केट में अचण वारो आहे। आबादगारनि हिन साल ॿियनि फसुलनि जी भेट में सरेह जे फसुल जी वधीक पोखाई कई आहे। उन जो कारण उहो ॿुधाए पियो वञे त ॿियनि फसुलनि जी भेट में सरेह जे फसुल ते आबादगारनि जो घटि ख़र्च अचे थो ऐं पैदावार पिण ही फसुल वधीक ॾे थो। सरेह मां तेल जेको न सिर्फ़ माण्हू पंहिंजे घरनि में मखण लाइ इस्तेमालु कनि था पर खाधे पीते जी शयुनि में पिणु इस्तेमालु थिए थो। जॾहिं त सरेह मां खड़ पिणु ठहे थी जेका मालवंद माण्हू पंहिंजे चौपाए माल खे खाराइनि था, जंहिंजे इस्तेमाल सां चौपाए माल जे खीर में बीण ते इज़ाफ़ो थिए थो। असां मशीन में तेल पीड़ींदा आहियूं ऐं उन मां तेल निकिरे थो, खड़ निकिरे थी। खड़ जेको आहे माल जे लाइ इस्तेमालु थींदी आहे ऐं तेल जेको आहे सो माण्हू अक्सर सियारे में मथे खे हणण जे लाइ या जिस्म खे हणण जे लाइ इस्तेमालु कंदा ऐं घरनि में खाधो वेंदो आहे, पकोड़नि में समोसनि में इस्तेमालु थींदो आहे। सरेह जो तेल तमामु बहितरीनु शइ आहे। थका हूंदी आहे उहा मेंहूं ऐं माल खाईंदो आहे। मण मां तक़रीबन 12 या 13 किलो निकिरंदो आहे तेल। कलाक में 4 मण असां पीड़े वेंदा आहियूं। मशीन आहे, वॾी मशीन आहे। ॿिए तरफ़ सरेह जो फसुल पोखींदड़ हिकु आबादगार आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही जेको फसुल आहे सो ख़र्च घटि आहे, पैदावार हिन में थोरी असांखे वधीक आहे। ॿियनि फसुलनि में बीमारियूं बड़ियूं कई हूंदियूं आहिनि, हिन में अलाह जो शुक्र आहे का बि बीमारी कोन थी थिए। ऐं ही साग माण्हू दुनिया हले किथां किथां जी अची असांखां साग वठंदी आहे, साग खाईंदा आहिनि, शौक़ सां खाईंदा आहिनि। हिन मां जेको तेल निकिरंदो आहे उहो बि असीं ढोरनि खे ॾींदा आहियूं। खड़प निकिरंदो आहे उहो इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ ही तेल आहे जेको घरनि में बि इस्तेमालु थींदो आहे जिथे किथे। इन जे करे असां चवंदा त असांखे जेको रेट आहे पंहिंजो सही ॾियनि। कैमरामैन DJ स्नेन मलक सां गॾु अख्तर मारी, आवाज़ टीवी न्यूज़, खडड़ो।